सलामकुम दोस्तों, जीअं सिंध जीअं लतीफ़ जी ॿोली जीअं त अॼु वरी तव्हां वटि जेको हाज़िर थिया आहियूं हिकु नई वीडियो सां गॾु। जॾहिं बि असां ईंदा आहियूं त पंहिंजे मुल्क जी, पंहिंजे जेको धरती जी पंहिंजे ई माण्हुनि जी ॻाल्हि कंदा आहियूं। जीअं दोस्त अॼु बि असां जेको इहा ई ॻाल्हि खणी आया आहियूं त असांजे मुल्क में को इंसाफ़ु कोन्हे को। छा आहे, जॾहिं करप्शन जनमु वठंदो आहे त पोइ इंसाफ़ खे मरणो पवंदो आहे। सो करप्शन असां वटि जनमु वरितो, इंसाफ़ मरी वियो। करप्शन ईअं यानी की टे पार्टियूं गॾिजी MLA MP ख़रीद करे हुननि हुकूमत ठाहे छॾी। हाणे जॾहिं हुननि जो हुकूमत ठाही आहे त हाणे तव्हां पाण सम्झी सघो था त इहे छा कंदा, इहे छा ॾींदा क़ौम खे। जॾहिं किरोड़ रुपया ॾेई जेको MLA MP ख़रीद कया आहिनि त हाणे उहे छा ॾींदा असां आवाम खे। हाणे उहे पंहिंजा पैसा उहे कढंदा या असांखे ॾींदा। ऐं जेके MP MLA जेको पंहिंजो ईमान खपाए था छॾनि, जो हेतिरी अवाम हुननि जे मथां जेको यकीन कयो, इतबार कयो, जेको हुननि खे वोट ॾेई असेंबली में पुॼाए उहे उते जेको वञी पंहिंजो ईमान खपाइनि, हेतिरो अवाम जो भरोसो टोड़नि त पोइ उते इंसाफ़ु थींदो। अगरि जे इंसाफ़ु हुजे हा त माण्हू रोड ते छो अचनि हा, छो माण्हू रोड ते बि धरना हणनि हा, छाकाणि माण्हू प्रेस क्लब अॻियां वेही रहनि हा, छो माण्हू बुख हड़तालूं कनि हा, छो अगवाऊं थियनि हा, छो धाड़ा लॻनि हा, छो जेको फुरियूं थियनि हा। हे सॼो कारण आहे करप्शन जो। जॾहिं बि कंहिंखे नौकिरी थी मिले त 15 लख रुपया नौकिरी जा ॾियो, पोइ तव्हां नौकिरी हाणे जंहिंखे जेको 15 लख भरी थो तव्हां उहो त पहिरियों त पंहिंजा 15 लख कढंदो न। यानी की करप्शन जो ॿिज हिननि विझी छॾियो। हाणे करप्शन जो ॿिज हिननि विझी छॾियो। जंहिंखे नौकिरी ॾींदा चवंदा 15 लख खणी आहे, 10 लख खणी आहे। ॿियो त वरी पटे वारी नौकिरी लाइ बि चवंदा 8 लख खणी आहे। हाणे तव्हां ॿुधायो त हाणे पटे वारे खां वठी सदर ताईं इहो करप्शन ईअं ई हलंदो, छो जो सॼो दारो मदार आहे यानी की करप्शन जो। जिथे बि करप्शन जनमु वठंदो आहे उते इंसाफ़ खे मरणो पवंदो आहे, उते अदुल जेको मरी ईंदो आहे। त इन करे कंहिं बि जेको पार्टी ते को यकीन, को भरोसो न कयो। हाणे बि तव्हां पंहिंजी हिमत करे, हाणे पंहिंजी हिमत कयो त हेतिरो टाइम सभिनी खे ॾिठो जेके बि इक़्तिदार में वेठा आहिनि सभु करप्ट आहिनि। भला असेंबली में केतिरे क़िस्म जा बिल पास थिया, तव्हां पाण ॾिठो त जाइज़ नाजाइज़ को बि ॾिस कीअं का ॻाल्हि कढी। ॿियो त ठहे, पर असांजे जेके दीन जा जेके ठेकेदार आहिनि, जेके चवनि था त असां इस्लाम जा ठेकेदार आहियूं, त उन्हनि बि को आवाज़ु उथारियो। जेके पाण खे ठेकेदार था सम्झनि, ठेकेदार दीन जा, उन्हनि को आवाज़ु उथारियो। यानी की जेके असांजा मौलवी साहिब आहिनि उन्हनि को आवाज़ु उथारियो। उन्हनि का ॻाल्हि कनि था का मुल्क जी, त मुल्क में हेॾो ज़ुल्म थियो आहे, हेॾी जेको बोड अची विया, माण्हू सैलाब में जेको बुॾी विया आहिनि, घर बुॾी, उन्हनि का ॻाल्हि कई। उन्हनि खे त अलाए ख़ौफ़ हुजणु खपे न, पर अलाए ख़ौफ़ न हूंदो आहे। जेके बि मौलवी हूंदा उन्हनि में जेको 20% मौलवियुनि खे अलाए ख़ौफ़ थींदो आहे, ॿियनि खे न आहे थींदो। इहो असां ॾिठो आहे, तव्हां बि ॾिठो हूंदो। इहो ईअं ई थींदो आहे, छाकाणि बसि क़ुर हिन जे पेट में हूंदा, पोइ इहे चवंदा आहिनि बसि हाणे असां ई आहियूं, जेको आहियूं त असां बसि, ॿियो केरु आहे कोन, असां जहिड़ो को थींदो बि कोन को। पर असांजे हज़ूर पाक ॿिन्ही जान सरदार छा चयो आहे त क़यामत जे ॾींहुं जेको मूंसां मिसकिननि सां मां गॾु हूंदुसि, मिसकिन मूंसां गॾु हूंदा, मां मिसकिन सां गॾु, मिसकिन मूंसां गॾु हूंदा। हुन हज़ूर पाक ईअं कोन चयो त पैसे वारा मूंसां गॾु हूंदा या वॾा मुला मूंसां गॾु हूंदा, हुन कोन चयो आहे ईअं। उन खां अलावा हज़ूर पाक जेको मज़दूर जा हथ चुमिया आहिनि, के मुला जा हथ कोन चुमियईं। जेके मुला उन्हनि जा हथ चुमिया अथई, मूंखे वाज़े करे ॾेखारियो कंहिं बि हदीस में, कंहिं बि किताब में वाज़े करे ॾेखारियो। पर हुन मज़दूर हथ चुमिया आहिनि। जॾहिं मके जी गली में वञनि पिया, मज़दूर अचे पियो, उन्हनि हज़ूर पाक खे हथ जो ॾिनो त हथ हुनजे में फलूकण जा निशान हुया। जॾहिं हज़ूर पाक उन हथनि खे जो ॾिठो त महिनत कश माण्हू आहे, जेको हिलाल कमु आहे, त उनजे हथनि खे चुमी वई। त जेको चई त मां मिसकिननि सां गॾु, क़यामत जे मिसकिन सां गॾु हूंदुसि। हिन पैसे वारे जे नाले कोन चई, वज़ीर आज़म सदर जे नाले कोन चई, वॾनि मुलनि जे नाले कोन चई त मां उन्हनि सां गॾु हूंदुसि। जेको हे जेके मुला जेके आहिनि त हाणे उहे बि नथा ॻाल्हाइनि। ॿियो त ठहियो, मां हाणे नेट ते ॾिठो त जेको बोर्ड वारनि जा टेंट हेठि विझी हुन कुर्सियूं रखियूं, हे जलसा पिया था कनि। हे हिन जो ख़ुदा जो ख़ौफ़ आहे हिननि खे, हे पाण दीन जा ठेकेदार था सम्झनि। महिरबानी कयो, कंहिं बि जमात जे पोयां न लॻो। ईअं न आहे लिखियलु त तव्हांखे जमात जे पोयां लॻो पोइ तव्हांजी इबादत क़बूल थींदी, न तव्हांजी इबादत क़बूल न आहे। तव्हां पाण निमाज़ पढ़ो, तव्हां पाण निमाज़ पढ़ो। जेको अगरि सही न आहे मथियो तव्हांजो, अगरि कंहिंखे अॻुवाण था कयो, ॾिसो सही न आहे, हथ कढो हुन मां, उन पोइ न लॻो तव्हांजी निमाज़ क़बूल थींदी, तव्हांजी इबादत क़बूल थींदी। ईअं न आहे लिखियलु कंहिं बि किताब में त
कंहिं मुला जे पोयों लॻंदो तव्हांजी निमाज़ क़बूल त न आहे, इहो न आहे लिखियलु, कंहिं बि किताब में कोन्हे लिखियलु, न सही बुखारी में आहे, न असुल मुस्लिम में आहे, न वरी जेको अली साईं वारी किताब में लिखियलु आहे, न असाबनि जी किताब में लिखियलु आहे, न क़ुर में लिखियलु आहे, कंहिं में बि कोन्हे ईअं लिखियलु। तव्हां पंहिंजो पाण निमाज़ पढ़ो, तव्हां पंहिंजी पाण इबादत कयो, जेको त लाज़मी न आहे कंहिं जमात जे पोयों लॻो। अगरि ॾिसो था तव्हांजो वॾो अगरि उन ग़लति कमनि में हुनखे छॾे ॾियो तव्हां, उहो जहनम ॾे वेंदो, तव्हांखे पाण सां गॾु वेठो वेंदो, उन्हनि खे छॾे ॾियो। सलाम वालेकुम दोस्तो।